अस्सलाम व्यूअर्स मां मोहम्मद रही बतावण सी लाइव टेक यूट्यूब चैनल। तो जी व्यूअर्स अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हां मोबाइल ते पंहिंजा जेके टीवी चैनल आहिनि उहे लाइव तव्हां कीअं ॾिसी सघो। जी व्यूअर्स हाणे जेको PSL 7 शुरू थियण वारो आहे त तव्हां उनखे फ्रीअ में ऐं लाइव ॾिसी सघो था। त जी दोस्तों वीडियो में अॻिते हलण खां पहिरियों अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे निशान ते क्लिक कयो मुंहिंजी फ्यूचर में हर नई वीडियो तव्हांखे बराबरि पहुची सघे। त चलो तव्हां वीडियो ते तरफ़ जी ज़रूरत मुंहिंजी एप्लीकेशन मुंहिंजी हिन तव्हां मोबाइल स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त इन एप्लीकेशन तव्हां ज़रूरत कोन्हे हिनखे तव्हां प्ले स्टोर तां इज़िली डाउनलोड करे सघो था। हिन जी लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में अची वेंदो तव्हां बि इज़िली डाउनलोड करे सघो था। हिन लाइ तव्हांखे करिणो छा आहे त हिनखे ओपन कयो। मां हिनखे ओपन थो कयां। ओपन कयो। ओपन करण खां पोइ तव्हांखे कुझु हिन तरह जो इंटरफेस नज़र ईंदो। हिन में सभ खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो अकाउंट जेको आहे अकाउंट ठाहिणो आहे। जीअं मुंहिंजो हीअ तव्हां हिते नंबर ॾिसी रहिया आहियो त मां हिनखे कंटिन्यू कंदुसि। हिते अकाउंट ठाहिणो आहे। अकाउंट कीअं ठाहिणो आहे सिंपल तरीक़ो आहे अकाउंट ठाहिण जो। तव्हां हिन ते कंटिन्यू कयो। पंहिंजो नंबर लिखी जेको तव्हांजो नंबर हिन वक़्तु मोबाइल में पियल हुजे उहो हिते लिखी करे हिनखे कंटिन्यू कयो। कंटिन्यू करण खां पोइ हिते तव्हांजो जेको तव्हां खां वेरिफिकेशन कोड ईंदो उहो वेरिफिकेशन कोड तव्हांखे टाइप करिणो आहे। मुंहिंजो पहिरियां खां टाइप थियल हुयो। मां पहिरियां खां हिनखे यूज़ कंदो आहियां त मुंहिंजो हीअ ऑटोमेटिक मतिलबु थी वियो लॉगिन थी वियो। त हीअ ॾिसो कंदा साम्हूं मूं वटि काफ़ी सारा चैनल जेके आहिनि अची चुका आहिनि ऐं मूं वटि हीअ बिल्कुलु फ्रीअ में अची चुका आहिनि। हिकिड़ी तव्हांखे ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हां जीअं हिन में नओं अकाउंट ठाहींदा त तव्हांखे 180 मिंट तव्हां कोई बि चैनल मतिलबु कोई हिते लॉक चैनल हुजे उहो बि तव्हां हिन ते लाइव ॾिसी सघो था। जीअं हीअ चैनल लॉक आहे हीअ ॾिसी सघो था। हीअ चैनल लॉक आहे त तव्हां फ्री में त नथा ॾिसी सघो। जेके ॿिया आहिनि जीअं हीअ आहे जीअं हीअ आहे इहे तव्हां फ्री में ॾिसी सघो था। पर जेको हीअ लॉक चैनल आहे इनखे तव्हां नथा ॾिसी सघो जेसि ताईं तव्हां वटि पंहिंजी डेटा न हूंदी। तव्हां बिल्कुलु फ्रीअ में ॿिया चैनल ॾिसी सघो था। मूं वटि हीअ ॾिसी सघो था काफ़ी सारा चैनल आहिनि। हीअ ॾिसी सघो था। मां हिकिड़ो तव्हांखे हिते चैनल ओपन करे ॾेखारियां थो। हीअ जेको मेहरान TV आहे जेको सिंधी चैनल आहे इहो मां तव्हांखे ओपन करे ॾेखारियां थो। मूं वटि लाइव हले थो या नथो हले। थोरी देरि लोडिंग कंदो। ॾिसी सघो था मूं वटि कोई बि डेटा जो पैकेज न आहे। मूं वटि लाइव हली रहिया आहिनि। वक़्तु नो सिग्नल आहिनि कोई मतिलबु हुननि जो कोई प्रॉब्लम आहे। मां तव्हांखे हिते ॿियो ई कोई चैनल ओपन करे ॾेखारियां थो त छा ॿियो कोई चैनल मूं वटि हीअ कैपिटल TV जेको उर्दू चैनल आहे इहो मां तव्हांखे ओपन करे ॾेखारींदुमि छा इहो मूं वटि हले थो नथो। ॾिसी सघो था मूं वटि तक़रीबन हाणे जेके 5:03 थिया आहिनि 5 बजे आहिनि जेके हेडलाइंस हली रहियूं आहिनि। मूं वटि हेडलाइंस हलनि पयूं। हिन में बि तव्हांखे हिकु ज़बरदस्त ऑफर आहे जेके मां हिनखे पाण यूज़ कंदो आहियां। तव्हां जॾहिं हिन ते मोर जे ऑप्शन ते वेंदा हिन मोर जे ऑप्शन ते वञण खां पोइ हीअ मोर जो ऑप्शन ते वञी तव्हां हिते पंहिंजी कॉइंट्स ठाहे सघो था। हीअं ॾिसी सघो था त मूं वटि केतिरा कॉइंट्स आहिनि। मूं वटि 597 कॉइंट्स आहिनि। हीअ ॾिसी सघो था 597 कॉइंट्स। मुंहिंजो जेको बैलेंस आहे उहो 29 पैसा आहे। तव्हांखे कॉइंट्स में करिणो छा आहे तव्हांखे कॉइंट्स कीअं वठी सघो था। हीअ तव्हांखे माई रिवार्ड जो ऑप्शन नज़र अची रहियो आहे। माई रिवार्ड जो ऑप्शन ते क्लिक करिणो आहे। माई रिवार्ड जे ऑप्शन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते डेली चेक इन करिणो आहे। डेली चेक इन तव्हां हिते ॾिसी सघो था 7 डेज़ हिते जेको ॾिसी सघो था डेली चेक इन करिणो आहे। डेली चेक इन खां तव्हां हिते पंहिंजा कॉइंट्स वठी सघो था। हीअ ॾिसो मूं पहिरियां खां ई कॉइंट्स वठी पहिरें ॾींहं ते तव्हांखे 2 कॉइंट्स मिलंदा ऐं ॿिए ॾींहं ते तव्हांखे 5 कॉइंट्स। अहिड़े हिसाब सां तव्हां पूरे आख़िरी हफ़्ते जे ॾींहुं तव्हांखे 25 कॉइंट्स मिलंदा। अहिड़े हिसाब सां तव्हां हिते हिन ते इज़िली करे सघो था। हीअ ॾिसी सघो था त हिते मां जॾहिं हिन ते क्लिक कयां त मूं वटि 29 रुपया इज़िलोड में हिन वक़्तु जेके पिया आहिनि इहे मां मिनिमम जेको इज़िलोड निकिरंदो पंहिंजे मोबाइल में तव्हां जेको कढी सघो था 50 रुपए में ॿियो कुझु जेको आहे 100 रुपए कढी सघो था। इन लाइ 50 लाइ तव्हांखे 1000 कॉइंट्स करिणो आहे ऐं बसि 100 रुपए जे लाइ तव्हांखे 2000 कॉइंट्स करिणो आहे। अगरि तव्हां हिते डेटा पैकेज लॻाइणु चाहियो था डेली पैकेज लॻाइणु चाहियो था उहे बि तव्हां हिते लॻाए सघो था। हिन लाइव TV चैनल ॾिसण लाइ डेली पैकेज तव्हां हिते लॻाए सघो था। ॾिसी सघो था वीकली पैकेज तव्हां हिते ई पंहिंजी कॉइंट्स ठाहे हिते पंहिंजो डेली पैकेज लॻाए सघो था। ॾिसी सघो था हे त हाणे PSL बि शुरू थियण वारो आहे त तव्हां हिते लाइव PSL बि ॾिसी सघो था। ॾिसी सघो था मूं वटि फ्री में बिल्कुलु तव्हां कोई बि TV चैनल ॾिसी सघो था। फ्री में बिल्कुलु में ॾिसी सघो था मूं कोई बि TV चैनल लॻाइणु चाहियां त मां हिते TV चैनल लॻाए सघां थो। अगरि तव्हां कोई TV चैनल हिते सर्च करणु चाहियो था ॾिसी सघो था हीअ मथे तव्हां टाइम ॾिसो 5:05 ऐं 5 बजे जेके हेडलाइंस हली रहियूं आहिनि। मूं वटि लाइव TV चैनल कोई बि न कोई मूं वटि डेटा जो पैकेज आहे न कोई कुझु बि आहे पर बिल्कुलु फ्री में। हेॾे जेके लॉक थियल आहिनि चैनल उहे तव्हां सिर्फ़ु बिना डेटा जे नथा ॾिसी सघो। बाक़ी जेके ॿिया जेके अनलॉक चैनल आहिनि जेके हिते लाइव हलनि था पिया उहे तव्हां बिल्कुलु हिते फ्री में ॾिसी सघो था। कोई मूवीज़ हुजे या कुझु बि तव्हां हिते ड्रामो या वग़ैरह या कुझु बि ॾिसी सघो था।
उम्मीद कयां था कि ये वीडियो ज़बरदस्त लगी। इन वीडियो के लाइक करना, चैनल के सब्सक्राइब करे, घंटी निशान ते क्लिक करना, ये मुझे हर नई वीडियो तव्हां ताईं बर वक्त पहुंची सके। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।